अपडेट कयूं पिया कि टंडो जाम खां जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर मुराद अली मुताबिक़ PDM जलसे लाइ शर्जील हाउस ते सरगर्मियूं तेज़। पीपल्स पार्टी जो 600 मीटर डिघे झंडे की नुमाइश कई। PDM के जलसे में 600 मीटर डिघो झंडो लगायो वेंदो। PDM पारां 9 फरवरी ते हैदराबाद में हलियल जलसे के सिलसिले में टंडो जाम में शर्जील इनाम महमूद की हिदायत ते रावल हाउस ते तैयारियों तेज़ थी वियूं। इन सिलसिले में रावल शर्जील महमूद तरफां पीपल्स पार्टी जो 600 मीटर डिघो झंडो तैयार करायो वियो आहे, जंहिंजी शर्जील इनाम महमूद जो टंडो जाम हाउस रिहाइशगाह रावल हाउस में नुमाइश पिण कई वई। 600 मीटर डिघो झंडो 9 फरवरी ते हैदराबाद वारे जलसे जे पिंडाल में लगायो वेंदो। पीछे करा यार। झंडे की नुमाइश लाइ मुनक़िद कयल तकरीब के रावल शर्जील इनाम महमूद खिताब कंदे चयो त PDM जो हैदराबाद जो जलसो न्याज़ी सरकार लाइ रेफरेंडम साबित थींदो। 9 फरवरी ते लखे माण्हू PDM जलसे में शिरकत लाइ न्याज़ी सरकार खे रद्द कंदा। HRJDO न्यूज़ 3 वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।